बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां आकिब अली नारे जो सिंधी ग्रामर जे हिसे पहिरें ऐं हिसे ॿिए खां पोइ हिसो टीं पढ़ंदासीं। सिंधी ग्रामर जे हिसे टे में असां ज़मीर जा क़िस्म, सिफ़त जा क़िस्म, शेद जी वज़ाहत ऐं हुन जा क़िस्म पढ़ंदासीं। हाणे ज़मीर छा आहे? सभ खां पहिरियों अचो त हुन ते मुख़्तसिर डिस्कस कयूं। ज़मीर लफ़्ज़ जी माना आहे अंदरि वारो या लिकियल या दिलि। अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में इस्म जे बदिरां कमु अचनि या ॻाल्हाइण में इस्म जी जाइ ते इस्तेमालु कया वञनि उन्हनि खे ज़मीर चइबो आहे। मिसाल आउं, मां, मूं, असां, असीं, तूं, तव्हां वग़ैरह। हूअं त ज़मीर जी वस्फ़ ते असां ग्रामर जे हिसे पहिरें में वज़ाहत करे चुका आहियूं। अॼु ही जेको असांजो लेक्चर आहे उहो घणे भाङे ज़मीर जे क़िस्म ते डिस्कस कंदासीं। ज़मीर जा कुल 7 क़िस्म थियनि था। 8 क़िस्म ज़मीरी निशानियूं बि आहिनि जिन खे ज़मीर मुतसिल चइबो आहे। हाणे ज़मीर जा 7 क़िस्म उहे कहिड़ा आहिनि? जिन में ज़मीर ख़ालिस, ज़मीर इशारो, ज़मीर मुश्तरिक, ज़मीर इस्तिफ़ाम, ज़मीर मौसूल, ज़मीर जवाब मौसूल ऐं ज़मीर मुबहम शामिल आहिनि। हाणे ज़मीर ख़ालिस, ख़ालिस लफ़्ज़ जी माना आहे निज, यानी अहिड़ा ज़मीर जेके सिर्फ़ माण्हुनि जे नालनि बदिरां कमु अचनि तिन खे ज़मीर ख़ालिस चइबो आहे। ऐं ज़मीर ख़ालिस जा 3 क़िस्म थियनि था। ज़मीर ख़ालिस मुतकल्लिम, मुतकल्लिम जी माना आहे कलाम करण वारो या ॻाल्हाईंदड़। ज़मीर ख़ालिस खे इंग्लिश में असां फर्स्ट पर्सन पिणु चवंदा आहियूं। हाणे इन जी वस्फ़ जॾहिं असां पढ़ूं त अहिड़ा ज़मीर जेके ॻाल्हाईंदड़ माण्हूअ जे नाले बदिरां कमु अचनि उन्हनि खे ज़मीर ख़ालिस मुतकल्लिम चइबो आहे। मिसाल आउं, मां, मूं, असां ऐं असीं वग़ैरह। ऐं ॿियो नंबर आहे ज़मीर ख़ालिस हाज़िर, जंहिंखे असां सेकंड पर्सन इंग्लिश में चवंदा आहियूं। अहिड़ा ज़मीर जेके उन्हनि माण्हुनि जे नालनि बदिरां कमु अचनि जिन सां रूबरू ॻाल्हायो वेंदो आहे तिन खे ज़मीर ख़ालिस हाज़िर चइबो आहे। मिसाल तूं, तव्हां, तव्हीं, अवां, अवीं वग़ैरह। ऐं नंबर 3 क़िस्म आहे ज़मीर ख़ालिस जो ज़मीर ख़ालिस गाइब। गाइब लफ़्ज़ जी माना आहे गैर हाज़िर, यानी अहिड़ा ज़मीर जेके उन्हनि माण्हुनि लाइ इस्तेमालु कया वञनि जेके मौजूदु न हुजनि पर उन्हनि जे बारे में ॻाल्हायो वञे तिन खे ज़मीर ख़ालिस गाइब चइबो आहे। मिसाल हू, हूअ, उहा, उहे, हुन, उन्हनि वग़ैरह। ज़मीर ख़ालिस खां पोइ जेको ॿियो नंबर आहे क़िस्म ज़मीर जो, उहो आहे ज़मीर इशारो, यानी उहे ज़मीर जेके किन ॿियनि शयुनि ॾांहुं इशारो कनि तिन खे ज़मीर इशारो चइबो आहे। ज़मीर इशारे जा वरी ॿिया क़िस्म बि थियनि था जिन में ज़मीर इशारो क़रीब ऐं ज़मीर इशारो बईद। क़रीब लफ़्ज़ जी माना आहे वेझो, इन करे अहिड़ा ज़मीर जेके वेझनि शयुनि ॾांहुं इशारो कनि उन्हनि खे ज़मीर इशारो चइबो आहे। मिसाल हीअ, हीअ, इझो, इझे, इहो, इहे वग़ैरह। ऐं ॿियो आहे ज़मीर इशारो बईद। बईद लफ़्ज़ जी माना आहे दूर या परे या इलाही दूर आहे। उन करे अहिड़ा ज़मीर जेके परे वारियुनि शयुनि ॾांहुं इशारो कनि उन्हनि खे ज़मीर इशारो बईद चइबो आहे। यानी हू, उहे, उहा, हूअ, उहे वग़ैरह। नंबर 3 आहे ज़मीर मुश्तरिक। हाणे ज़मीर मुश्तरिक में जॾहिं असां मुश्तरिक लफ़्ज़ जी माना ॾिसूं था त हुनजी माना आहे शरीक थियल। इन करे हिन जी वस्फ़ थींदी अहिड़ा ज़मीर जेके जुमिले में फ़ाइल या मफ़ूल सां शरीक थी जुमिले खे ज़ोर वठाइनि तिन खे ज़मीर मुश्तरिक चइबो आहे। मिसाल पाण, ख़ुदि, पिंड वग़ैरह। ऐं ज़मीर इस्तिफ़ाम वरी उहे लफ़्ज़ आहिनि जेके सवाल पुछण जे कमु अचनि, छो त इस्तिफ़ाम लफ़्ज़ जी माना आहे सवाल पुछणु। उन करे हिन जी वस्फ़ असां ईअं चई सघूं था त अहिड़ा ज़मीर जेके सवाल पुछण जे कमु अचनि या सवाल पुछण लाइ इस्तेमालु थियनि उन्हनि खे ज़मीर इस्तिफ़ाम चइबो आहे। मिसाल केरु, कंहिं, छो, छा लाइ, कुॼाड़ो वग़ैरह। उन खां पोइ 5 क़िस्म आहे ज़मीर मौसूल ऐं 6 क़िस्म आहे ज़मीर जवाब मौसूल। हाणे ज़मीर मौसूल में जॾहिं असां चऊं था मौसूल जी जेका लफ़्ज़ी माना आहे उहा विसाल या वसूल कयल या मेलाप। इन करे हिन जी वस्फ़ थींदी अहिड़ा ज़मीर जेके जुमिले में साॻे फेल जे ॿिनि भाङनि खे पाण में मिलाइनि ऐं जुमिले खे हिकु करे छॾनि तिन खे ज़मीर मौसूल चइबो आहे। मिसाल जो, जा, जेको, जेका, जंहिं, जिन वग़ैरह। ज़मीर जवाब मौसूल आहे अहिड़ा ज़मीर जेके ज़मीर मौसूल जे जवाब में कमु अचनि ऐं जुमिले खे ॻंढनि तिन खे ज़मीर जवाब मौसूल चइबो आहे। मिसाल सो, सा, से, तंहिं, तिन वग़ैरह। हाणे ज़मीर मौसूल ऐं ज़मीर जवाब मौसूल जा जेकॾहिं असां जुमिले में मिसाल ॾिसूं
त उनजे ॿ जुमिला हिते असां नोट कयूं था, पढ़ूं था। जेका पेन तो ॾिनी सा गुम थी वई। हिते जेका जेका इहा ज़मीर मौसूल आहे, ऐं हिते जेको सा लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे इहो ज़मीर जवाब मौसूल सॾिजे थो। अहिड़े तरह सां ॿियो जुमिलो आहे, जंहिं रुमाल खे तूं पसंदि कयो सो मूं ख़रीद कयो। हाणे अचो अॻिते, ज़मीर मुनफ़सिल ऐं ज़मीर मुतसिल। हाणे असां ज़मीर ख़ालिस जा 3 क़िस्म पढ़ी आया आहियूं। ज़मीर ख़ालिस जेकॾहिं चिटा पिटा जुमिले में हूंदा त उन्हनि खे ज़मीर मुनफ़सिल चइबो, पर जॾहिं उन्हनि जूं निशानियूं कमु आयल हूंदियूं त उन्हनि खे वरी ज़मीर मुतसिल चइबो आहे। हाणे उहे निशानियूं इस्मनि ऐं फ़इलनि सां इस्तेमालु थींदियूं आहिनि ऐं हरफ़ जर सां पिणु इस्तेमालु थींदियूं आहिनि। हाणे मिसाल हिते आहे पटियम। त पटियम जेको लफ़्ज़ आहे इहो पटियो सां मीम मिलाइण जे ज़रिए ठहियो आहे। हिते मीम मुंहिंजो खे ज़ाहिर करे थी। अहिड़े तरह सां हुयम, हुयो सां मीम मिलाइण जे ज़रिए ठहियो आहे। हिते मीम वरी आउं खे ज़ाहिर करे थो। ऐं हुआसूं में हुआ ऐं सूं पाण में मिलाए असां लफ़्ज़ ठाहियो आहे। हिते सूं असांखे ज़ाहिर करे थी, माना असां जेको आहे असांजो फ़ाइल जम में आहे। अहिड़े तरह सां ही असांजा जेके लफ़्ज़ इस्तेमालु थिया आहिनि इहे लफ़्ज़ मुख़्तलिफ़ असांजे इस्म या ज़मीरनि जी निशाननि जी सूरत में इस्तेमालु थिया आहिनि। ऐं हिते असां इहो बि पिणु चई सघूं था त ज़मीर मुनफ़सिल जी निशानी हरफ़ जर जे पुठियां बि इस्तेमालु थिए थी। मिसाल वटम जी हिन जी जेका माना बीहंदी मूं वटि, ऐं वटसि हिन जी माना बीहंदी हुन वटि। साथियो, ही जेके असां लफ़्ज़ पढ़ियासीं ही उहे लफ़्ज़ आहिनि जेके ज़मीर मुनफ़सिल ऐं ज़मीर मुतसिल सॾिया वञनि था। हाणे अचो अॻिते, त ज़मीर मुबहम छा आहे उनजी वज़ाहत कयूं। मुबहम लफ़्ज़ जी माना आहे ॻुझो या लिकियलु। उन करे अहिड़ा ज़मीर जेके ॻुझनि या लिकियल इस्मनि जे बदिरां कमु अचनि तिन खे ज़मीर मुबहम चइबो आहे। मिसाल, मुंहिंजो किताब को खणी वियो। हाणे को जेको आहे इहो कंहिं ॻुझ जी तरफ़ इशारो आहे, हिन जो ज़ाहिर न आहे त उहो केरु खणी वियो। इन करे ही ॻुझ या लिकियल ज़मीर वारो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो। अहिड़े तरह सां ॿियो जुमिलो आहे, हिन गिलास में कुझु हूंदो ऐं हिन क्लास में का शिकायत कई आहे। ही उहे लफ़्ज़ आहिनि जीअं को, कुझु ऐं का, इहे ज़मीर मुबहम सॼा वञनि था। साथियो, ज़मीर जी मुकमल वज़ाहत खां पोइ अचो त हाणे सिफ़त छा आहे उन जे बारे में पढ़ूं। सिफ़त जी लफ़्ज़ी माना आहे तारीफ़, सारा या वाखाण। उन करे अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जो गुण, अवगुण, क़िस्म, अंदाज़, मिक़दार या कद बयानु कनि उन्हनि खे सिफ़त चइबो आहे। ऐं हिन जी मुकमल जेका वज़ाहत आहे असां ग्रामर जे हिसे पहिरें में पढ़ी आया आहियूं। अॼु असां सिफ़त जे क़िस्मनि खे घणे भाङे फोकस कंदासीं ऐं उन्हनि ते वधीक तबसरो कंदासीं। सिफ़त जा क़िस्म, हाणे सिफ़त जा 3 क़िस्म थियनि था, जिन में सिफ़त वस्फ़ी, सिफ़त अददी ऐं सिफ़त ज़मीरी शामिल आहिनि। सिफ़त वस्फ़ी जी वज़ाहत अचो पढ़ूं। अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जो गुण, अवगुण ऐं क़िस्म वग़ैरह ॿुधाइनि उन्हनि खे सिफ़त वस्फ़ी चइबो आहे। मिसाल, चङो, बुरो, सामूंडी, बिंदरो वग़ैरह। उन खां पोइ ॿी सिफ़त जी जेका टाइप थिए थी या क़िस्म थिए थी उहा आहे सिफ़त अददी। यानी अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जो अदद या अंदाज़ ॿुधाइनि तिन खे सिफ़त अददी चइबो आहे। मिसाल, पहिरियों नंबर, चोथों आसमान, 7वीं किताब वग़ैरह। हाणे हिते तव्हां नोट कंदो त इस्म सां गॾु कंहिं न कंहिं अदद या तइदाद जी वज़ाहत थिए थी पई। इन करे अहिड़नि लफ़्ज़नि खे असां सिफ़त अददी चवंदासीं। उन खां पोइ आहे सिफ़त ज़मीरी। अहिड़ा लफ़्ज़ जेके ज़मीर जी शिकिल में अची सिफ़त जो कमु ॾियनि उन्हनि खे सिफ़त ज़मीरी चइबो आहे। का ॾाची, अहिड़ो महलात, जेको अंब वग़ैरह। हाणे हिन में का, अहिड़ो ऐं जेको जेको आहे इहो असांजो सिफ़त ज़मीरी लफ़्ज़नि में शुमार थियनि था। साथियो, हुन खां पोइ आहिनि सिफ़त जा दर्जा। सिफ़त जा दर्जा बि 3 दर्जा थियनि था, सिफ़त ख़ालिस, सिफ़त तफ़सील ऐं सिफ़त मुबालगो। हाणे सिफ़त ख़ालिस छा आहे अचो हुनजी वज़ाहत कयूं। अहिड़ा लफ़्ज़ जेके कंहिं इस्म जी साराह जे भेट कंहिं ॿिए इस्म सां न कनि तिन खे सिफ़त ख़ालिस चइबो आहे। मिसाल, जहांगीर आदिल बादशाह हो। हाणे त आदिल लफ़्ज़ जेको आहे इंसाफ़ करण वारो इहो असांजो सिफ़त ख़ालिस में इस्तेमालु थिए थो। उन खां पोइ सिफ़त तफ़सील, यानी ही अहिड़ा लफ़्ज़ जंहिं मां हिकु इस्म जी साराह जी हिकु ॿिए इस्म सां भेट हुजण जी ख़बर पवे त उनखे सिफ़त तफ़सील चइबो आहे। मिसाल, जहांगीर शेरशाह सूरीअ खां वधीक आदिल हो। हाणे हिते हिन जी जेका भेट आहे उहा जहांगीर जी शेरशाह सां आहे। इन करे हिन क़िस्म जे लफ़्ज़नि खे असां सिफ़त तफ़सील चऊं था पिया।
उन खां पोइ आहे सिफ़त मुबालगो, यानी अहिड़ा लफ़्ज़ जंहिं मां हिक इस्म जी साराह जी घणनि इस्मनि सां भेट हुजण जी ख़बर पवे त उनखे सिफ़त मुबालगो चइबो आहे। हाणे हिन में तव्हां मिसाल ॾिसो था, जहांगीर हिंदुस्तान जे सभिनी बादशाहनि खां वधीक आदिल बादशाह हो। हिते जहांगीर जी जेका आदिल कैफ़ियत वारी, जेका इंसाफ़ करण वारी कैफ़ियत आहे, उहा हिंदुस्तान जे इलाही बादशाहनि सां भेट में ॾेखारी वई आहे। इन करे हिन क़िस्म जी सिफ़तुनि खे असां सिफ़त मुबालगो सॾींदा आहियूं। अचो हाणे शेद करणु छा आहे, उनजे बारे में पढ़ूं। दरअसल शेद करण खे असां तफ़रीक़ करणु या फ़र्क़ु करणु बि चवंदा आहियूं। इन करे असांखे ख़बर आहे त जुमिले में टे भाङा हूंदा आहिनि। हिकु फ़ाइल जेको कम जो कंदड़ हूंदो आहे, ॿियो मफ़ऊल जंहिं ते कमु थींदो आहे, ऐं टियों हूंदो आहे फ़ेल जंहिंखे असां कमु सॾियूं था। हाणे पहिरें भाङे खे मुब्तदा ऐं पोयनि ॿिनि भाङनि खे ख़बर चवंदा आहिनि। अक्सर जुमिलनि में कुझु शयुनि जो वधा या लॻ ॾेखारियल हूंदो आहे, जंहिंसां उनजी हालत या बीहक में फ़र्क़ु पवे थो। उन जा कुझु क़िस्म हेठि ॾिजनि था: फ़ाइल जो लॻ, मफ़ऊल जो लॻ, फ़ेल जो लॻ, मुफ़रद जुमिलनि जो शेद, मुरकब जुमिलनि जो शेद ऐं मुरतब जुमिलनि जो शेद। अचो त हिननि जी वज़ाहत पढ़ूं। पहिरियों फ़ाइल जो लॻ छा आहे, उन ते पढ़ूं असां। यानी सिफ़ाती लफ़्ज़ या सिफ़ाती तकूं जेके फ़ाइल जो वधाउ कनि ऐं फ़ाइल बाबति कुझु ॿुधाइनि, तिन खे फ़ाइल जो लॻ चइबो आहे। मिसाल, शोकर आयो, ॻाइणो शुकर आयो ऐं सुठो ॻाइणो शुकर आयो। हिते तव्हां नोट कंदव त जेको शुकर लफ़्ज़ आहे, इहो आहे फ़ाइल, कम जो कंदड़। इन जे इन टिनि जुमिलनि में तव्हां भेट ॾिसंदव त उन शुकर जी जेका कैफ़ियत आहे, उनजी कुझु वधीक सिफ़तुनि ऐं सिफ़ाती कैफ़ियतुनि खे ज़ाहिर कयो वियो आहे। इन करे असां अहिड़नि क़िस्म जे जुमिलनि खे फ़ाइल जो लॻ चवंदा आहियूं। उन खां पोइ आहे मफ़ऊल जो लॻ, यानी सिफ़ाती लफ़्ज़ या सिफ़ाती तकूं जेके मफ़ऊल जो वधाउ कनि या मफ़ऊल बाबति कुझु ॿुधाइनि, तिन खे मफ़ऊल जो लॻ चइबो आहे। असां अंब खाधो, हाणे त अंब जेको आहे मफ़ऊल आहे, खाइण जो कमु अंब ते थी रहियो आहे। असां अंब खाधो, असां पकल अंब खाधो ऐं असां तमामु पकल अंब खाधो। साथियो, हिते गौर कयो त जेको अंब आहे, उनजी कैफ़ियत खे कुझु वधीक ज़ाहिर करण जी कैफ़ियत ॾेखारी वई आहे। इन करे अहिड़े क़िस्म जी लफ़्ज़नि खे असां मफ़ऊल जो लॻ सॾींदा आहियूं, जेके मफ़ऊल लफ़्ज़ खे पंहिंजी वधाउ वारी कैफ़ियत में ॾेखारनि। उन खां पोइ आहे फ़ेल जो लॻ। ज़र्फ़ या ज़र्फ़ी तकूं जेके फ़ेल जो वधाउ कनि, तिन खे फ़ेल जो लॻ चइबो आहे। मिसाल, सलमान आयो। हाणे हिते सलमान जे अचण जी ॻाल्हि दसी वई आहे। सलमान अॼु आयो, यानी अचण जो कमु अॼु सां ॾेखारियो वियो आहे, माना हिन आयो अचण वारे कम खे कुझु इज़ाफ़ी कैफ़ियत ॾेखारी आहे। उन खां पोइ सलमान अॼु सखर खां आयो। हाणे हिन जुमिलनि में तव्हां गौर कयो त जेको असांजो फ़ेल आहे, उनजी कुझु वधारे वारी कैफ़ियत उजागर कई वई आहे। इन करे असां फ़ेल जो लॻ सॾियूं था पिया। फ़ेल जे लॻ खां पोइ साथियो अचो त असां हाणे वधीक वज़ाहतुनि में मुफ़रद जुमिलनि जो शेद पढ़ूं। त मुफ़रद माना आहे उछड़ो या अकेलो, या आसान लफ़्ज़नि में असां सोलो रवाजी जुमिलो, जंहिंखे अंग्रेज़ी में सिंपल सेंटेंस चइबो आहे। ॾिसो हिते मिसाल, बहादुर सिपाहीअ हिकु ख़तरनाक धाड़ेल पकड़ियो। हीउ हिकिड़ो सादो जुमिलो आहे, जंहिंखे असां सिंपल सेंटेंस पिणु चऊं था पिया। उन खां पोइ आहे मुरकब जुमिलनि जो शेद, यानी मुरकब माना ॻंढियल आहे, यानी ॿ या वधीक जुमिला जिन मां हर हिकु पंहिंजी जुदा माना ॾेखारे ऐं हिक ॿिए ते मदार रखंदड़ न हुजनि, उन्हनि खे अंग्रेज़ीअ में कंपाउंड सेंटेंस पिणु चइबो आहे। हाणे साथियो, मुरकब जुमिलनि जो हिकिड़ो मिसाल पढ़ूं था असां। अकबर बाज़ार मां कपिड़ा ख़रीद कया ऐं मूं किताब वरिता। हाणे तव्हां ॾिसंदव हिन जुमिले में ॿिनि जुमिलनि खे ॻंढियो वियो आहे, ठीकु आहे, ऐं ॿिन्ही जुमिलनि जो अलॻि अलॻि फ़ाइल ऐं कमु ऐं मफ़ऊल आहे। इन करे अहिड़े क़िस्म जे जुमिलनि खे असां मुरकब जुमिलनि में चऊं था। ऐं इन्हनि में जेको फ़र्क़ु ज़ाहिर थिए थो, जेको तफ़रीक़ ज़ाहिर थिए थी पई, इनखे असां मुरकब जुमिलनि जो शेद चवंदा आहियूं। उन खां पोइ आहे मरतब जुमिलनि जो शेद। मरतब माना आहे तरतीब वार, उनखे अंग्रेज़ी में कॉम्प्लेक्स सेंटेंस पिणु चइबो आहे। हाणे हिन जुमिले में हिकु ख़ासि जुमिलो ऐं ॿिया मथस मदार रखंदड़ गॾिजी कतब ईंदा आहिनि। मिसाल जे तौरु, हीउ बुज़ुर्ग शख़्स आहे, काल्ह मूं हिनखे 10 रुपया ॾिना हुआ, सो अॼु वरी आयो आहे। साथियो, हिते तव्हां गौर कयो त हिकिड़ो हिन में मेन जुमिलो आहे, जेको ख़ासि जुमिलो आहे, हीउ बुज़ुर्ग शख़्स आहे, ऐं ॿिया जेके जुमिला आहिनि उहे इन जुमिले ते डिपेंड कंदड़ आहिनि, यानी हिननि जो तालुक़ु इन मेन जुमिले सां, ख़ासि जुमिले सां ॾेखारियो वियो आहे। यानी अहिड़े क़िस्म जे जुमिलनि जी मजमूई जुमिले खे असां मरतब जुमिलनि जो शेद चवंदासीं, छो त इन में जुमिलनि जो हिकिड़ो फ़र्क़ु यानी तफ़रीक़ ॾेखारियल आहे, जेका उन्हनि जी वज़ाहती कैफ़ियत खे ज़ाहिर करे थी पई। साथियो, अॼु ही असां ग्रामर जो हिसो टियूं, जेको तव्हांजे साम्हूं ज़मीर जा क़िस्म, सिफ़त जा क़िस्म
शेद करण छा आहे या शेद जा क़िस्म जेके पढ़ियो आहियो, उमेद आहे त तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। इंशाअल्लाह अहिड़े तरह सां सिंधी ग्रामर जे हिस्से 4 यानी जेको चोथों हिस्सो, जेको आख़िरी हिस्सो हिन कड़ीअ जो थींदो, उहो नेक्स्ट टाइम तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।